कुछ मोरखन जे चवण मूजिब पवंर असुल में अरब आहिनि ऐं किन जे चवण मूजिब पवंर असुल यामोट आहिनि ऐं कुझु रवायतनि में आयो आहे त पवंर असुल समा आहिनि। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जे हिन वीडियो में अवां सॼणनि खे पवंर ज़ात जे बारे में मुकमल तारीख़ ॾियण जी कोशिशि कंदुसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामिर हुसैन। त अॼु जो असांजो वीडियो पवंर ज़ात जे बारे में थियण वारो आहे। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो हीउ मुख़्तसिर वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। हिक रवायत मूजिब पवंर अरब आहिनि जेके वालिदा बीबी हलीमा दाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हारिस बनी हारिस जो औलाद आहिनि। हीअ मोहम्मद बिन कासिम सां गॾु आया हुआ। सिंध फ़तह करण खां पोइ सिंध में रहिजी विया। हिननि जे सरदार जो नालो मीर पंवहार हो। पवंर मियाँ यार मोहम्मद कलोल जे असर हेठो हुआ। संदन अज़ाज़त बुरफ़त ऐं जोखियनि सां हुई। एस सादिक अलीअ जे लिखण मूजिब पवंरनि खे समा क़बीले मां ॼाणायो आहे, जिन जा ख़ासि पाड़ा आहिनि अछड़ा, अबाणी, बदरी, बागराणी, बंदाणी, ॿातड़ा, ॿोजड़ी, ॿोड़ाका, बलाणी, जड्डी, जनहाणी, गाबर कलाणी, गरगलाणी, हीरा, काका, कमेराणी, काठड़ा, कुंज, लधाणी, लंगाणी, माहिया, मालिया, नोड़ी, सेदाणी, थोरी, उमराणी, ममाणी, दोदाणी, कारड़ा, शेख पवंर, भरट, कमालाणी, यूसफाणी, हिसबाणी, ॾोतर, बंभर पोटा, काराणी, ईसाणी, मलऊचा ऐं तालबाणी। कराचीअ में राजपूत मुसलमाननि जे हिकु पाड़े जो नालो पणवार आहे, जिन जो चवणु आहे त असां पवंर आहियूं। असांजा अज़ीज़ राजपूताना में रहनि था, जेके पाण खे पवंर ऐं पनवार सॾाइनि था। ॿी रवायत लिखियलु आहे त पवंर सिंधी ॼामोट मुसलमान आहिनि, जेके सिंध ऐं पूरे बलोचिस्तान में आहिनि ऐं हाणे उहे पाकिस्तान में रहनि पिया। सन 1050 में जॾहिं सिंध जे गादीअ जो हंधु उमरकोट हुयो, तॾहिं पवंरनि जी ताक़त तारीख़ में ज़ाहिर थी। हिते पवंर बिरादरी जी अक्सरियत मुसलमान आहे। राजस्थान इंडिया में पवंर रहनि था। पवंर सिंध, पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मौजूदु आहिनि। पवंर घणा पंजाब, बलोचिस्तान, कश्मीर ऐं सिंध में आहिनि। तक़रीबन 40% पवंर ज़िले दादू, ॼामशोरे सिंध में आहिनि। पवंर सिंध जे तक़रीबन शोबनि में कमु करे रहिया आहिनि, जीअं ज़रायत, फ़ौज, बहरी फ़ौज, इंजीनियर, डॉक्टर, कारोबार, प्रोफेसर ऐं ॿियनि वफ़ाक़ी इदारनि में पिणु कमु करे रहिया आहिनि। पवंर हिकु मशहूरु क़बीलो आहे जेको पूरे सिंध में आहे। काफ़ी पवंर ज़िले दादू ऐं ॼामशोरो तालुको सेवण शरीफ़ में आहिनि। काफ़ी पाकिस्तानी माण्हू पवंरनि खे पवंर पीर बि अलामा मखदूम मोहम्मद हाशमी ठटवीअ जे करे चवंदा आहिनि। केतिरा ई पवंर मीरपुर ख़ासि, शादीपली, खाई पुराणी, मीरपुर, खंबरे, सांगर, पथोरो, कपड़ो, हैदराबाद, कराची, सेवण, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में रहनि था। मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि वॾनि शहरनि जा पवंर पढ़ियल लिखियल आहिनि। उन्हनि मां कुझु मशहूरु ॼाणियूं शख़्सियतूं बि आहिनि, जीअं सलाउद्दीन पवंर, जस्टिस हाई कोर्ट सिंध, डॉक्टर यूसुफ पवंर, डॉक्टर गुलाम मोहम्मद पवंर, डॉक्टर अब्दुल वहीद पवंर, सईद पवंर, इंजीनियर मोहम्मद यूनुस पवंर, इक़बाल अहमद पवंर, जनरल सेक्रेटरी गुस्टा सिंध, मैनेजर अब्दुल हमीद पवंर, मीर मंज़ूर पवंर, अनवर पवंर, इंजीनियर नवाज़ पवंर जेको हिन वक़्तु कैनेडा में रहे थो, इलाही बख़्श पवंर ऐं ॿिया बि शामिल आहिनि। काफ़ी नौजवान ऐं टैलेंटेड पवंर बि आहिनि, जीअं प्रोफेसर फयाज़ पवंर, कुर्बान अली पवंर, मोहम्मद आरिफ पवंर, कामरेड मोहम्मद हयात पवंर जानवरनि जो डॉक्टर आहे, कमाल पवंर, जमाल पवंर, टूरिस्ट यार मोहम्मद पवंर, अमीर बख़्श पवंर, हुज़ूर बख़्श पवंर, सीनियर सॉफ्टवेयर इंजीनियर ऐं फाउंडर phpgang.com ऐं ॿिया नौजवान फ़र्द जेके सुठे इदारनि में कमु करे रहिया आहिनि। आज़ाद कश्मीर में पवंर ज़िले मीरपुर ऐं बाबी जबल जेका ज़िले झेलम जे चेड़ी बॉर्डर में रहनि था। उन खां अलावा बंगेल, नारमा, सैलान ऐं बागेल में पिणु आहिनि। पंजाब में केतिरनि शहरनि में पवंर आबाद आहिनि। अक्सर पवंर बहावलपुर, मुल्तान, डेरा गाज़ी खान, रहीम यार खान में रहनि था। तमामु पवंर मुसलमान आहिनि। पाकिस्तान में पवंरनि जी अक्सरियत सुन्नी मुसलमाननि सां आहे। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त तव्हां सॼणनि खे असांजो अॼु जो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त अगरि किथे का ग़लती थी हूंदी त उन जे लाइ मां माज़रत थो घुरां।
छो त किताबनि खां तारीख़ूं कढियूं आहिनि, 2 खां 3 किताबनि में कुझु न कुझु किथे ग़लति बि थी सघे थी, त उन्हनि जी मां माफ़ी थो घुरां। त इंशाअल्लाह उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।